नंदो का खबर शामिल कयूं पिया। गुलाम हैदर बुलेडी जी रिपोर्ट मुताबिक़ नंदो लगे बासर वडेरो ॻोठ हणण लाइ धरती तंग करे छॾी। खोस्की एसएचओ बासरनि सां बिट बनल, ॻोठ खाली करण जी धमकी। नंदो लगे ॻोठ पीर लुत्फ अली शाह जो रहवासी गरीब पोरियत गुलाम हुसैन मल्ला, अली महमद सोमार मल्ला ऐं ॿियनि नंदो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॻोठ जे बासर पीर अमीर अली राशिद खिलाफ़ दाहींदे चयो त बासर असांजी ज़रई ज़मीन ऐं पज तां लॾाइण लाइ मुख़्तलिफ़ ॾोहारनि सां गॾिजी असांखे लॾाइण लाइ लोड़नि खे बाहि ॾेई हीसाए रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ खोस्की थाने ते रिपोर्ट कराई त खोस्की एसएचओ मोलचंद मेंगवार बासर वडेरे खां पैसा वठी उल्टो असां लाइ धरती तंग करे छॾी आहे। हुननि ॿुधायो त असां बासर वडेरो ऐं संदसि शार्तनि ख़िलाफ़ एडिशनल सीशन कोर्ट बदीन में दरख़्वास्त कई हुई, जंहिंमें हुननि जज साहब अॻियां लिखी ॾिनो त आईंदा का बि छेड़छाड़ न कंदासीं, पर वरी बि पुलिस मार्फत असांखे तंग करे रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त बासर वडेरो अमीर अली शाह वॾी खून रेज़ी करणु चाहे थो। हुननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी बदीन खां मुतालबो कंदे घुर कई त बासर वडेरो अमीर अली शाह ऐं संदसि शार्तनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।